PRT येलो लाइन करप्शन केस में अॻूणे प्रोजेक्ट डायरेक्टर की रिमांड में वाध लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई है। अहम ख़बर बाबत नाज़रीन अवां खे आगाह कयो पिया। जांच ऑफिसर प्रोजेक्ट डायरेक्टर ज़मीर अब्बासी जे रिमांड में 5 ॾींहनि जी वाध लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। अवां खे ॿुधाईंदासीं PRT येलो लाइन करप्शन केस में अॻूणे प्रोजेक्ट डायरेक्टर जे रिमांड में वाध लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई है। जांच ऑफिसर प्रोजेक्ट डायरेक्टर ज़मीर अब्बासी जी रिमांड में 5 ॾींहनि जी वाध लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाह कयो पिया। PRT येलो लाइन करप्शन केस में अॻूणे प्रोजेक्ट डायरेक्टर जी रिमांड में वाध लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। जांच ऑफिसर प्रोजेक्ट डायरेक्टर ज़मीर अब्बासी जे रिमांड में 5 ॾींहनि जी वाध लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। इन तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो। जी सिकंदर भुट्टो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी फातिमा, जेको आहे त सूबाई एंटी करप्शन अदालत आहे मोहम्मद अमीनुल्लाह सदीकी जी ज़मीर अब्बासी जेको BRT ऐं ब्लू लाइन करप्शन केस आहे उनजे मनसूबे में जाम सादिक पुल इंडस हॉस्पिटल मुबैना तौर ते 8 अरब 50 करोड़ रुपयनि जे अख़्तियारात जो नाजाइज़ इस्तेमालु करणु ऐं उनमें गिरफ़्तार प्रोजेक्ट डायरेक्टर ज़मीर अब्बासी खे टियों रिमांड वठण जे लाइ पुलिस जेको आहे त अॼु अदालत में पेश कयो आहे। एंटी करप्शन पुलिस जेके आहे उनजी वॾी तादाद हिते सख़्त सिक्योरिटी में अदालत में आंदो जॾहिं अदालत में आंदो वियो त अदालत में एंटी करप्शन पुलिस पारां सहाफ़ियुनि खे ॿाहिरि कढियो वियो, जंहिंखां पोइ जेको आहे त जज कावड़ जो इज़हार कंदे एंटी करप्शन वारा जेके वर्दी वारा हुया उन्हनि खे ॿाहिरि कढे छॾियो ऐं सहाफ़ियुनि जे लाइ चयो त कोर्टुनि में अलाउ आहिनि, केर बि उन्हनि खे न कढे सघे। ज़मीर अब्बासी जी ॿुधणी शुरू थींदे ई अदालत पारां जेको आहे त अदालत जांच ऑफिसर और शेर ज़मान उन ते सख़्तु कावड़ जो इज़हार कयो। अदालत चयो त हीउ नाअहल जांच ऑफिसर आहे ऐं अॼु ताईं उन का बि अहिड़ी जेकी आहे त जांच न करे सघियो आहे। ऐं केतिरा भेरा चई चुको आहियां DG एंटी करप्शन ऐं चेयरमैन एंटी करप्शन खे त हिन खे का बि केस न ॾियो ऐं हीउ जेको आहे त जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं हीउ का बि सही जांच नथो करे वरी केस इन खे था ॾियनि। अदालत चयो त जांच ऑफिसर खे हाई प्रोफाइल केस ॾिनो वियो आहे, अॼु ताईं उन का बि जेके आहे त जांच न कई आहे। अदालत चयो त जांच ऑफिसर खे त तव्हां दुरुस्त कमु न करे रहिया आहियो सही नमूने। अदालत जांच ऑफिसर खे चयो त हिन वक़्त ताईं कहिड़ी जांच थी आहे ऐं कहिड़ो रिकॉर्ड अवां हथु कयो आहे। अदालत चयो त तव्हां जेको आहे त जांच जे बारे में ॿुधायो, जंहिं ते जांच ऑफिसर शेर ज़मान अदालत खे ॿुधायो त JIT जेकी आहे त उहा थी हुई, उनजा डॉक्यूमेंट्स हथु कया आहिनि। जांच ऑफिसर इहो बि चयो त जेको हाणोको PD आहे उनखां रिकॉर्ड मुआहिदा ऐं ॿियूं शयूं जेके आहिनि त उहे हथु कयूं वियूं आहिनि। अदालत जांच ऑफिसर खे चयो त रिकॉर्ड जेको आहे त हीउ कहिड़ो रिकॉर्ड आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त वर्ल्ड बैंक जा मुआहिदा कहिड़ा हूंदा आहिनि ऐं इहो एॾो वॾो हाई प्रोफाइल केस आहे। अदालत जेको आहे त चयो त सख़्तु कावड़ जो इज़हार कंदे एंटी करप्शन जो डायरेक्टर जनरल DG उनखे जेको आहे त तलब कयो वञे कुझु देरि में। अदालत कुझु देरि जे लाइ जेके आहे त ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। जी फातिमा। महिरबानी सिकंदर भुट्टो तफ़सील ॾियण लाइ।